अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वालीकार आवां सारा सुमरो सब खबरी का नजर हेडलाइन ते। वज़ीर आज़म पारा अज पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वरी घटिताई करण जो ऐलान। शहबाज शरीफ़ चयो त जंगबंदी सां खिते में ख़ुशहाली जो दौर ईंदो। तेल जूं क़ीमतूं तेज़ी सां घटिजी रहियूं आहिनि। अॼु पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो ऐलान कयो वेंदो। वॾे पैमाने ते घटिताई कंदासीं। 128 अरब रुपया आवाम खे महांगाई खां बचाइण ते ख़र्च कया विया आहिनि। कौमी असेंबली जे इजलास में खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त अॼु पूरी दुनिया में पाकिस्तान जो नालो इज़त ऐं वक़ार सां गूंजी रहियो आहे। ईरान अमेरिका मुआहिदे में फील्ड मार्शल ऐं साहबदार अहम किरदार अदा कयो। ईरान जे सदर मसूद पिज़िकियान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी आहे। पाकिस्तान जो वफ़द ईरानी शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ में शरीक थींदो। सुभाणे खां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 55 रुपया लीटर ताईं घटिताई जो इम्कान। हुकूमत पारां आलमी मंडियुनि में तेल अघनि में लाथ ते अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वॾे पैमाने ते घटिताई करण ते गौर करे रही आहे। अमेरिका ईरान विच में अॼु तय थियल ॻाल्हियूं मुलतवी थी वयूं। अमेरिकी नायब सदर जी.डी. वेंस जो स्विट्जरलैंड जो दौरो मुलतवी। व्हाइट हाउस तस्दीक करे छॾी। ज़रियनि मूजिबि इसराइल जे लुबनान में कार्रवाईनि सबबि ईरान जे वफ़द बि स्विट्जरलैंड जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची दौरे ते रवाना थियण लाइ तयार हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि पंहिंजो स्विट्जरलैंड जो दौरो मुलतवी कयो। ईरान जे परॾेही वज़ारत चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि जी नई तारीख़ ऐं हंध जो तइन अञा नाहे थी सघियो। अमेरिका ईरान मुआहिदे में समूरनि महाज़नि ते जंग ख़त्म जो शर्त शामिल आहे। ईरान जे परॾेही वज़ारत जो वधीक चवणु आहे त इसराइल ॾखण लिबनान में हमलनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। अॼु थियल हमले में 16 खां वधीक शहरी शहीद थिया आहिनि। पाकिस्तान, तुर्की ऐं सऊदी अरब जे परॾेही वज़ीरनि में आच जे ॾींहुं मुलाक़ात थींदी। मिस्र जे परॾेही वज़ारत चयो आहे त मुलाक़ात में बतरफ़ लाॻापन ऐं खिते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मुलाक़ात बैदि ॻाल्हियुनि जो सेशन ऐं गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस थींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणनि आपघात करे छॾियो। डंडोलियार वेझो 7 ॿारनि जी माउ पारां मुबैना तौरु ज़हरीली दवा पी ख़ुदकशी। पंजू वाटर भरिसां शहदादपुर वासण गीलाली ज़ाल शामू कोहली पंहिंजे ज़िंदगीअ जो अंत आंदो। मुबारकपुर वेझो 2 ॿारनि जी माउ मुबैना तौरु ख़ुदकशी करे छॾी। कोट सचल सरकी में साइमा सरकी पारां आपघात वाक़े बैदि वारसनि में रोज़ राड़ो। बाडर जे ॻोठ फतह मोहम्मद कैसर में अली नवाज़ कैसर ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो ॾींहों उजाए छॾियो।